दोस्तों अॼु जी पापनगर ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु हलूं था पापनगर ड्रामे जी नई अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे जेको आहे राबेल खे जॾहिं मतिलबु बदनामी जो इल्ज़ाम लॻी चुको आहे, हू हाणे कहिड़ो रुख़ कंदी? बलाज खान खे गोलियूं हणी पूरो कंदी या पाण ख़ुदकशी पूरो कंदी, ख़ुदकशी करे पाण खे पूरो कंदी, या वञी मल्हार खे दांह ॾींदी त मूंखे नाहक बदनाम कयो आहे? मल्हार ईअं एतबार कंदो राबेल जी ॻाल्हि ते या बलाज खान जी ॻाल्हियुनि ते एतबार कंदो त बलाज खान जेको बदनाम कयो आहे राबेल खे उहो ठीकु आहे? सॼी अपडेट ॾियूं था तव्हांखे हिन नंढिड़े वीडियो में। हिन खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सघे त शाहिद खुसरो वर्क यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। तव्हांजो घणो टाइम वेस्ट न कंदासीं, हलूं था अपडेट जी तरफ़। दोस्तों दरअसल जेको आहे मल्हार खे इन शइ जी ख़बर आहे, छो त राबेल अॻे ई ॿुधायो त बलाज खान उनखे तंग करे रहियो आहे, रस्ता रोक करे रहियो आहे। इन जे करे मल्हार इन ॻाल्हि ते एतबार ई न कंदो त बलाज खान जेको बदनाम कयो आहे इहो ठीकु आहे। मल्हार राबेल जी ॻाल्हि ते एतबार कंदो ऐं पंहिंजे पीउ जी ॻाल्हि खे चवंदो तूं ग़लति चवीं थो, मूंखे इन शइ जी पहिरियों ख़बर हुई, राबेल मूंखे ॿुधायो हुयो। लेकिन नूरल सॼे ॻोठ में पड़ो ॾेई राबेल खे एॾो त बदनाम कंदो नवाब बलाज खान जे चवण ते, जो राबेल रोअण ते मजबूर थी वेंदी पीउ माउ जे अॻियां ऐं चवंदी त हीउ मूंसां ग़लति थियो आहे, इहो सभु कूड़ आहे। पर कोई एतबार न कंदो, हर को चवंदो वाक़ई नूरल चवे थो त पोइ इहो सच ई हूंदो। कुझु ॻोठाणा चवंदा त इहो ग़लति आहे, लेकिन बाक़ी चवंदा इहो सच ई आहे। ऐं इन जे करे मल्हार इन शइ खे बिल्कुलु न मञींदो। मल्हार राबेल जो ई साथ ॾींदो ऐं पंहिंजे पीउ माउ ऐं उन्हनि खे बि छॾण ते मजबूर थी वेंदो, तयारु थी वेंदो। अॼु जो वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में। थी सघे त शाहिद खुसरो वर्क यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हिन चैनल ते तव्हांखे नवां अपडेट्स बर वक़्तु मिलंदा रहंदा दोस्तों। ऐं जेका बि नई अपडेट्स ईंदी सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन चैनल ते तव्हांखे मिलंदी। थी सघे त पंहिंजे दोस्तनि ताईं बि असांजे चैनल जी लिंक व्हाट्सअप ग्रुपनि जे ज़रिए पुॼाईंदा।